उन्हनि जा शान आहिनि, मर्तबा आहिनि, मान आहिनि, पर उन सभिनी खां तव्हांजो शान असां बाला ई बुलंद फरमायो आहे। अबा कंहिंजे करे? मदीने वारे घोट जे करे। उन्हीं जे करे रब फरमाता असां तव्हांजो शान बुलंद करे छॾियो आहे, मथां करे छॾियो आहे, वॾो करे छॾियो आहे। हिकु रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में, छो जो जंहिंजी बि निस्बत मिठे महबूबन करीमन सां थी वई, अल्लाह ताला उन्हीं जो शान सभिनी खां बुलंद बाला करे छॾियो आहे। इंसान जे लिबास जे अंदर इज्जत वारी पग आहे, घट मां घट इज्जत वारी जुती थींदी आहे। कंहिंखे राज़ी करणो पवंदो आहे त पोइ पग लाहे साम्हूं रखणी पवंदी आहे। इंतहाई इज्जत हुजे आॾो, तुंहिंजे आॾो मुंहिंजी सॼी इज्जत कुर्बान आहे। पंहिंजे कावड़ कबी आहे त पोइ हणाए मोचड़ो मुंह ते, ईअं चइबो आहे। त ही जुती जी इज्जत सॼे वजूद जे लिबास जे अंदर घट, पर जेकॾहिं इन जुतीअ जी निस्बत मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे कदमनि मुबारकनि सां थी वञे न, पोइ इन जुती जी बि एॾी अज़मत आहे, एॾो इन्ही जो शान आहे, जो जिब्रील बि हेठि रहिजी वञे रसूलुल्लाह जी जुती मथे वेंदी आहे। अर्शे मुअल्ला भी हेठ, अल्लाह आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अर्शे मुअल्ला ते पहुता हुआ न, उन वक्त में पाण इरादो कयूं त अल्लाह जो अर्श अर्रहमान अलल अर्श इस्तवा, रहमान जो अर्श आहे। अदब कजे, तंहिंजे करे जुती लाहे पोइ मां पंहिंजा कदम रखां अर्श ते। हजरत मूसा अलैहिस्सलाम वञे पियो अल्लाह सां ॻाल्हाइण जे लाइ। तूर सीना जबल, हो पत्थर हो, जबल हो दुनिया जो, उते अल्लाह सां ॻाल्हाइण जे लाइ वञे पियो। वो विच में ही वादी ढोरी, उतां पाणी बरसात जो नालो वेंदो, उहा वादी ही हिकड़ी, उतां जॾहिं गुज़रे पियो न, पोइ अल्लाह फरमायो हजरत मूसा अलैहिस्सलाम के फखलअना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दसी तुवा। मूसा ॻाल्हाइण जे लाइ चीतो, अॼु पाक वादीअ में पहुतो आहे, जो नालो आहे तुवा, वादी तुवा। हिन तुवा वादीअ में पहुतो आहे, अची तो मूसा ॻाल्हाइण जे लाइ। इते ई जुती लाह, अल्लाह अञा तूर सिना ते चढ़ई न, ऐं ढोरी में हेठ उन नए जे पेट मां था गुजरन। अल्लाह फरमात इते ही जुती पंजला फखलअना अलैक, बई पंजू जुतियूं जे लायो, पेरो घाड़ा कयो, पोइ मुडे अचो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो ही मूसा अलैहिस्सलाम हो, तूर सीना ते पियो वञे। अल्लाह फरमा जुती लाहे पोइ मां अल्लाह सां रुगो ॻाल्हाइण न, अल्लाह खे ॾिसण थो वञा। मां तूर ते न, मां अर्श मुअल्ला ते पहुतो आहियां। अल्लाह जो दीदार भी कयां, ॻाल्हायां भी। मां अल्लाह जो बानो मूंखे मुनासिब न आहे त मां जुती पाए पोइ अल्लाह सां ॻाल्हायां ऐं त अर्श मुअल्ला ते जुती सां घुमां। तंहिंजे करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरादो कयो जुती लाहियां। पाण लाहण जो इरादो कयूं पे, अल्लाह जो हुकुम थियो ला तखलअना अलैक, सोना पंहिंजी जुती न लाहे जाए, जुती न लाही जाए। इन जुती जी तव्हांजे कदमनि सां निस्बत थी वई, असां ने जुती के भी शर्फ ॾिनो आहे। रहंदी दुनिया ते ख़बर पवे कि जुती बेज़बान जी निस्बत मदीने वारे घोट सां, उन्हीं जो भी शान अर्श खां मथे वञी रहियो आहे। पर जेकॾहिं ही उम्मती प्यारा मदीने वारे घोट जा पंहिंजी दिल जी निस्बत मदीने वारे साईं सां न जोड़ींदा, अल्लाह ताला हिंजो शान भी अञा बुलंद फरमाए। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर,
दरगाह लिया वियर शरीफ किबला से मुफ्ती खलील बंजान हजरत बेटा सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह जन इरशाद फरमायो त सधर सी संग करे आऊं पर खडे पियास सधर उन बादशाह के चयो वींदो आ सी नई थाल रासान उन्हीं बादशाह के चयो वींदो आ जेको जेको पंहिंजे लश्कर जे हवाले साण भी ताकतवर हुजे उन्हीं का बाद हथियार जे हवाले साण भी ताकतवर हुजे ज़हनी हवाले साण भी सब का ताकतवारो हुजे तमाम पहलवान बड़े लश्कर खजाने वारो हुजे बेटा सरकार सही रहमतुल्लाह ताला अलैह जल इरशाद बा फरमाए त मुझी उन बादशाह साण निस्बत है जो लश्कर भी अणखुटा त खजानो भी अणखुटा है ससी जी सूरत में मिटाई सरकार साईं पंजी कैफियत बयान कया ससवी भी चवे त मुंजी निस्बत पुनल साण थिया जेको पुनल मुंजो बलोचिस्तान जो बादशाह जबलन जो बादशाह आए मानुन जो बादशाह आए खजानन जो बादशाह बड़े लश्कर सिपा वारो आ मां जेड़े तेरे सा संग कोन कयो आ जदा मुंजो उनी साण संग थी वयो उनी सा मुंजी निस्बत थी वया पो पर खंडे पियास पो मुंजो शान दुनिया जे खंडन में मशहूर थी वयो रगो सिंध बलोचिस्तान में न बल्कि खंडन जे अंदर यूरोप खंड जे अंदर मुझो शान पिथो गाए जे एशिया खंड में मुझो शान पिथो गाए जे अफ्रीका खंड में मुझो शान पिथो गाए जे लती सरकार सही बा फरमाइल ही दुनिया जी ससी ही दुनिया जे पुनुआ सां जी निस्बत थी वया उनी जो एडो वडो शान जो दुनिया सुञाणे पई ओ दरवेश तू भी उन महबूब पुनल पाक साण निस्बत रख जंहिंजे हथ में अल्लाह ताला जमीन व आसमान जा खजाना ॾेई छॾिया आहिनि जंहिंजे आंगुर जे इशारे सां चंड टुकड़ा थी कदमन में सलामी करण जे लाइ ईंदो आहे जंहिंजे हथ जे इशारे सां लथल सिज भी वापसि ओलह खां निकिरी करे टे पहिरी जे टाइम ते बीही वेंदो आहे जंहिंजे इशारे सां मुवल ॻोहूं भी ज़िंदा थी ख़त्म नबूवत जूं ऐं शाहिदियूं ॾींदा ॾींदियूं आहिनि अल्लाह तबारक व तआला उन महबूबन करीमन के एडो ही वडी ताकत वारो बनायो आ बेटाई सरकार सही तो फरमाए त सथर सी संग करे आऊं पर खंडे पियास नत केर ब्रह्मण किन जी केर जाने तकीनास नत मुखे केर सुञाणे हा का ब्रह्मण भी होई ससी नाले इलाही मायूं आहिन लेकिन मुझो नालो छो रोशन थी वयो आहे सधर सी संग करे आऊं पर खंडे पियास नत केर ब्रह्मण किन जी केर जाने तकीनास हूं तन सिंध सुयास पर पिरी कयम पधरी मुखे त सिंध वारा भी कोन सुञाणन हा पर सुने महबूब जे इन नाते आई मोहब्बत निस्बत जे सदके अल्लाह तबारक व तआला मुझो नालो ही रोशन करे छॾियो आहे सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी निस्बत जो कमाल जंहिंजी भी निस्बत उन आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बरक़ात सां थी वई अल्लाह तबारक व तआला उन्हीं जो दर्जो बुलंद बाला करे छॾियो आहे बेटा सरकार सही बा फरमाई त कोह मिड़ई कोह पर अणसुहन ओखो घणो कोह बाना जबल जबल आखिर जबल ही होंदो आ पर जेकरा अणसुहो माण्हू आ उन्हीं के त जबल जो पंध अञा भी ॾुखियो लॻंदो आहे कीअं
किए रास्ता सुनाने किए पेचरा सुनाने किए चाढ़ियों चढ़े किए लाहियों लये नोकदार पत्थर भी आयल खारदार कंडा भी आयल उन्हीं जाई ते मुझा दोस्तों के बगड़ गुर्ग शीह बिला भी घूमी रहा आयल कई खतरात भी आयल कई दुखाइयों भी आयल को रस्तों को बोर्ड लगल भी ना आए त केड़ो रस्तो सिधो आए बेटे सरकार सही फरमान पिया त हुई जबल जा पंध दुखिया पर जेको अणसुयो आ ओ तो हुई वरी वधीक मुश्किल में पजी वींदो आ सही पा फरमाए त कोह मिड़ई कोह पर अणसुयन ओखो घणो सिकांदिन के सैयद चवे यो कोह भी हिकड़ो कोह ओ जंजे दिल जे अंदर सिक्का जंजे दिल जे अंदर मोहब्बत आए यो जबल जेडो वडो पंथ भी इनन जे लाए हिक कोह जेतरो नजर ईंदो आहे ये सदन सालन वारो पंध पुलिस रात वारो एडो वडो पंध इनन के हिकड़े कोह जेतरो ही नजर ईंदो आ पर लतीफ सरकार अञा भी कमाल करे छजो पान फरमाइत यो कोह भी कंदो कोह यो जबल जो पंथ भी असा के छा कंदो जे जो पेवंद जाम पुनो असी मिठे महबूबन करीमन सा जंजी निस्बत मजबूत आहे उन्हीं के इयो पंथ भी कुछ को न कंदो बसी दिल जो काढो उन यार साण हुजे उन्हीं जी फरमान बरदारी हुजे हिते भी बेड़ा पार उते भी बेड़ा पार अल्लाह करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो त असा तमा के भलो उम्मती बनायो वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता असा तमा के बेहतरीन उम्मत बनायो वसत जी हिकड़ी बी माना है विचोलो तमा के असा विचोलो उम्मत बनायो आहे विचोलो उम्मत छोजो विचोलो जेको आहे वो सब का बेहतर थींदो आहे तव्हां ॾिसो सिज उभरे थो पहिरियों मरहलो सिज विच ते आयो बियो मरहलो सिज लथो टियों मरहलो पर हो जॾहिं हुनजो आब ताब ते विच ते हूंदो आहे उन्हीं वक्त में सिज जी रोशनी सिज जी तपश सिज जी जवानी सब का जोर होती आहे एड़ी तरह इंसान जे जिंदगी जा भी टे मरहला एकड़ी बालक वारी जिंदगी बी जवानी वारी जिंदगी टी पोढ़ाइप वारी जिंदगी अबा भली केड़ी जवानी भलिया पोढ़ाइप अल्लाह बेड़ा जा कदर पोढ़न का पूछो जवान के खबर ही ना है त की थी असानी जिंदगी जड़ा यो वक्त वींदो न उन्हें का बाद खबर पदी तो जवानी चा बाबा से रहमत फरमाए तो बाबा जवानी खुद करामत आहे जवानी पाण करामत आहे असा के गाल समझ में नहीं थी जवानी किए करामत आहे वरडा थियासी हाने खबर पया था जवानी करामत आ यार हा जवानी पाण करामत पोड़ो बेचारो उथे पेरा तो सोचींदो हेडा मुंह करे उठाया हेडा मुंह करे उठा वो बेचारो कोडा खोड़ींदो वो हथ हणदो जमीन ते पोडी तो जोर वेचारो थोड़ी ताकत री चेल में हुंदो तो थी विंदो पर न त वरी हेठ किरी पदो वरी बियो हर जोर दीदो नहीं नेठ वेचारो पो उठी विंदो ऐ जवान मुड़सोन जेड़ी भी तरह वेठो आया सोच ही का ते हेडे मुंह करे उठाया हेडे मुंह करे किए फुतकड़ी गई मथे उठी पदो जवानी करामत आपा अल्लाह हजरत बेटा ही सरकार साहिबी ये कुरान पर जवानी सब याद करे बयान फरमायो आहे सही फरमायो मां बुढ़ो थियो सो कुरान थियो हाने उठा तो जोर नहीं जमीन ते पोथो उठा बेटा ही सरकार सही कमाल कयो चौ सुभान अल्लाह हजरत बेटा ही सरकार सही रहमतुल्लाह ताला अलैहि जन फरमायो त झुडी झुडी उठियास ही भूंडा देई भू मानु
कुरानो जदा मथे होंदो आ त चंबा टेड़े जमीन ते रखी उथे तो साईं तो फरमाता पुजा नहीं करे तो मथे उथे सही फरमाए तो झुडी झुडी लुडी लुडी तो था झुडी झुडी उथियास ही भूंडा देई भो माओ मुरादों तपुनियो पर मथा आई मुझी जीजल मावजू त मुरादू पूरियूं थी वयो नरड़ो होस अमड़ जीजल झोलड़ी में रखी करे दुआ घुरदी ही बोला मुझे बचड़े के आठड़ो बुढ़ड़ो कजा मां आठड़ो नरड़ो उस्त मुखे आठे भी पई वरी अम्मा जी दुआ या पूरी थी ही भी दुआ पूरी थी वया उम्मीद अम्मा जी पूरी थी वई त मां बुढ़ड़ो थी वयो आया मां जी त दुआ पूरी थी वई पर मुझे मथा त आजमाइश अची वई आहे हलण खां भी हलाक बुधण खां भी बीणो मां परेशान आया बिटाई सरकार सहीबा फरमाई त झुडी झुडी उथियास ही भूंडा देई भो माओ मुरादूं तपुनियूं पर मथा आई मौला मथा हाणे बुढ़ो मलाहिम बाझजो अल्लाह हक जा मुझा दोस्तो तपोहा जवानी वारी जिंदगी सब का भली छो जो विचोली उम्र आहे एड़ी तरह रब तो फरमाए त कज़ालिका एड़ी